ॻाल्हि इहा थी दोस्त जो त बाबा उस्ताद जा मसइला तहरीक हलायो हीअ हलायो मूं पहिरियां स्टार्टिंग सां तलाव तक मूं पहिरियां ई चयो में त बाबा हीउ हाउस जेकॾहिं चाहे थो त छॾियो इलेक्शन खे हलो उस्तादनि जे हक़नि लाइ उस्तादनि जे हक़नि जे लाइ जेको पंहिंजो जेको तहरीक हलायो जंहिं ते पहिरियों वाहिद असांजो मोहतरम हाजी शफ़ी मन सटे साहब हो जंहिं चयो त का तहरीक जी ज़रूरत कान्हे का इलेक्शन करायो इलेक्शन कमीशन चूंडियो का ज़रूरत कान्हे तरीक़े जॾहिं त साईं जवाहर साहब बि वेठो आहे सॼो हाउस इहा शइ चाहे थो तहरीक हलायो हालांकि साईं सेक्रेटरी बि हिकिड़ी तजवीज़ ॾिनी दादा अहिड़ी तहरीक हलायो माना जेको महीने ॾेढ जे अंदरि फ़ैसिलो थी वञे हुनजो पंहिंजो मंतक हुयो कंहिं बि पॉइंट बि हुन हिकिड़ी तजवीज़ ॾिनी पर हाई साहब चयो त बाबा तहरीक काई ज़रूरत कोन्हे इलेक्शन करायो बाबा जेकॾहिं इलेक्शन करायो त पोइ असां चयो बाबा हाणे इलेक्शन ते बाबा जे इलेक्शन ते करायूं त ॿिनि एजेंटनि ते ॻाल्हाइणो कोन्हे इतफ़ाक़ राय सां थिए थी ठीकु आहे जेकॾहिं इलेक्शन कमीशन था चूंडियो हर हिकु चयो त न साईं थोरो थोरो ॻाल्हाइणु ॾियो सभिनि दोस्तनि ॻाल्हायो सभिनि दोस्तनि मुख़्तलिफ़ उन्हनि शयुनि ते ॻाल्हायो उन खां पोइ साईं सेक्रेटरी चयो त साईं असांजे विच में ॿार अमाला खान सां जेको आहे ॻाल्हि ॿोल थी तदा इलेक्शन कमीशन ही शइ आहे माना सिधा लफ़्ज़नि त साईं इलेक्शन कमीशन चूंडण जे हक़ में न हुयो इन सूरत में हो त जेसीं ताईं की मूंखे को शेयर मिलंदो त आउं इलेक्शन कमीशन चूंडो ॾींदुसि जे न मिलंदो त आउं न ॾींदुसि अमाला सां जेको कुझु बि ॻाल्हि थी वई आहे हू पंहिंजी जॻह ते 100% सचो ॻाल्हाईंदो हुजे पर मूंखे इन तव्हांजे मामले जी ॻाल्हाइण जो इल्मु न आहे ऐं जेकॾहिं हुन वक़्तु निकिरी बि आयो आहे हुन वक़्तु वक़्फ़ो थियो ईअं जीअं रूटीन में निकिरबो आहे ऐं निकिरी आयुमि साईं चांहि पीतमि एतिरो साईं जेको आहे सो मूंखे साईं अमाला ॿुधाए था साईं सेक्रेटरी में मां कचहरियूं कयां थो चवां थो बाबा सिधो थी चुको त ल वधीक न का उहिदे जी ॻाल्हि आहे न का कंहिं शइ जी ॻाल्हि आहे मां चयो तव्हां पाण में यार आहियो तव्हां पाण में यार आहियो न कोई झटि ई बीठासीं बीठे करे वरी वापसि आयासीं वरी अचे वेठासीं हाउस में इहा थी साईं सेक्रेटरी जेको आहे हिकिड़ी शइ तजवीज़ रखी उन त 2-3 ॻाल्हियूं कयूं साईं हुन में ॻाल्हायो त बाबा हीअं न कयो हीअं कयो हालांकि सॼे हाउस खां फ़ैसिलो बि साईं सेक्रेटरी वरितो हुयो त हीअं कयो हालांकि इलेक्शन कमीशन हुन वक़्तु अनाउंस थिए पई ऐं हुन इलेक्शन कमीशन में साईं बि नाला ॾिना असांजी धुर बि नाला पर सभु धुरियूं छा सभु दोस्त गॾु हुयासीं सभु गॾु हुया अनाउंस थी त बाबा मर्कज़ी काबीना खे अख़्तियार कोन थो वञे त वेही सलाह सोचे सम्झी इलेक्शन कमेटी जो का थो फ्रेम कंदा इहे सभु शयूं थियूं उन ते साईं पंहिंजे कुझु शयुनि जो जेको आहे सो इज़हार बि कयो उहो हुनजो पंहिंजो राइट हुयो इन सां गॾोगॾु इहे सभु शयूं जॾहिं थियूं को न असांजे विच ते को ज़ामिल हुयो न को असांजे विच ते को या ॿी ॻाल्हि ई त भई हिन कंहिं कंडीशन त इहा शइ थी हिननि कयो आहे या हिनखे ख़बर आहे अमाला खे ख़बर आहे उन खां पोइ थी फ़ैसिलो थियो जेके बि फ़ैसिला थिया वर्किंग कमेटी ख़तमु थी वई वर्किंग कमेटी एतिरो टाइम हलंदी आहे तव्हांखे ख़बर आहे हमेशह इहो चयो त साईं 3 बजे जो टाइम रखी करे राति जो 7 बजे हली 6 बजे हली 5 बजे हली पेटियल जी तारीख़ भरी पई जेतिरो संगत ॿी बि वाक़ुफ़ आहे त मां बि पेटियल जे तारीख़ खां वाक़ुफ़ आहियां त पेटियल जी तारीख़ आहे त जेकॾहिं 1 बजे तव्हां मीटिंग रखी त उहा 5 बजे स्टार्ट मुश्किल न थींदी आहे उहो बि ऐलान कंदा वारो कर साईं शकूर अच वारो कर साईं शरीफ़ अच वारो कर साईं पीर अच जल्दी कुझु वियो पोइ जॾहिं हलंदी आहे सीधी ॻाल्हि आहे असांजो प्राइमरी उस्ताद आहे शहूर रखे थो पर जॾहिं माइक उन हथ में अची वञे या स्टेज उन हथ में अची वञे त हू पंहिंजा जेके सभु रिज़र्वेशन्स आहिनि त उहो ज़ाहिर मर्कज़ अॻु पेश कंदो ऐं उनखे तक़रीबन हर हिकु उस्ताद खे ॻाल्हाईंदे कलाक लॻी वञे अधु कलाक लॻी वञे त जॾहिं इन सिस्टम जे सां हली वर्किंग कमेटी यकीनन राति जा जेको आहे सो 4 थी विया माना असां 21 तारीख़ 22 तारीख़ में दाख़िल थी वियासीं फ़ैसिलो थी विया जेके बि शइ थी विया उन खां बाद में सुबुह थियो सुबुह जो मरहूम मोहम्मद मूसा लगारी साहब जी शायदि को प्रोग्राम हुयो चालीहो हुयो उन ते अच्छा उन विच में जॾहिं मादर सां हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई त जॾहिं हल्दी हुन में हुयो त हाजी साहब चयो मानी वक़्तु थियो हाजी साहब चयो इजाज़त थो वठां मुंहिंजा महिमान आहिनि हाजी शफ़ी सटे साहब चयो मां वञा थो पियो मूं चयो साईं तव्हां सभु वेहो आख़िरी फ़ैसिला थी बोलिया चयोसीं बसि वञी साईं सालम खान चयईं मुंहिंजा पावर तव्हांखे आहिनि जेको बि तव्हां फ़ैसिलो कयो मूंखे क़बूल आहे वरी मुंडे आयो मुंडी साईं आउं हलां थो सभु तव्हां वेहो चई जेको मां सालम खे चयो सालम खे आहे जेको तव्हां फ़ैसिलो कंदो मूंखे क़बूल आहे साईं हले वियो
निकिरण खां बाद में मूं सां वरी मीटिंग शुरू थियण सां ई वरी मूंखे ख़बर आहे थी सघे थो काफ़ी वक़्त साईं हाई साहब असांजो बीमार बि रहियो थी सघे थो हुनजी तबियत इन क़िस्म जी थी वई आहे अधु कलाक खां मुने कलाक खां पोइ हुन हिकिड़ी पोस्ट छॾी त हे को कमी न कंदा पंहिंजे अबनि दादानि खां पुछा कंदा उन खां पोइ ई वर्किंग कमेटी जो को फ़ैसिलो कंदा हालांकि उहा मूं बि कोन पढ़ी मूं हुते पंहिंजे स्पीच में पियो चवां त बाबा हाजी साहिब जी महिरबानी हाजी साहिब हीअ शइ चई आहे हुनजी निशानदेही बि साईं सिकंदर कई त उहो चई तव्हांखे हाजी साहिब पर पोस्ट जेका छॾी अथई उहा बि पढ़ो जेका पढ़ीसीं जंहिंमें अल्फाज़ अञा बि पोस्ट हूंदी इहे डिलीट न करे छॾी हुजे ख़ैर मां चयो बाबा उहो हुनजो पंहिंजो अख़लाक आहे उहो छा जेको आहे लिखे पिछाड़े हुन असांजो तालुक न आहे हा जेॾीमहिल इहो शइ थी त मर्कज़ी इलेक्शन कमीशन खे पावर आहे तव्हां मर्कज़ी काबीना खे हा काबीना खे पावर आहे त तव्हांखे अंदाज़ो लॻायो त हू चोथों जेको सो मर्कज़ी बॉडी खे जॾहिं हू माना हुनजो ज़हन ख़राबु थियो बीठो आहे हा इहो बि कयां थो इहो ॿुधायां थो मां इहो ॿुधायां थो उन खां पोइ जॾहिं इहा स्टार्ट थी जॾहिं साईं इहा शइ कई त भाई इहो मर्कज़ी काबीना में पावर ॾियो त सिधी ॻाल्हि आहे सम्झ में साईं सिकंदर अञा असां न वेही ॻाल्हाईंदो चवंदो बाबा मूंखे कंहिं न कंहिं हद ताईं मूंखे एडजस्ट कयो इहा शइ त अंडरस्टैंडिंग सॼो हाउस पियो सम्झे मां छा सम्झां सॼो हाउस सम्झे पियो ज़ाहिर हू चवंदो त का अंडरस्टैंडिंग करे पोइ मतिलबु मूंखे किथे एडजस्ट कयो कंहिं मुंहिंजे माण्हूअ खे जॾहिं त साईं माण्हू जेको आहे सो मोहम्मद हनीफ नोड़ी ॾेई चुको मुंहिंजे ज़हन में इहो चवंदो इनखे जनरल सेक्रेटरी ॾियो हनीफ नोड़ीअ खे सेक्रेटरी ॾियो छो त साईं पंहिंजे दोस्तनि अॻ में अहिड़ो वचन करे आयो दादा ऐं तव्हांखे जे चेयरमैन तव्हांखे ॾिए थो घुरां थो त आउं वोट कंदुसि पर जे न त सेक्रेटरी तव्हांखे आउं ॾींदुसि सेक्रेटरी तव्हांखे मां ॾींदुसि मीरपुर कातर दोस्तनि खे पोइ मूं चयो त हाणे ठीकु आहे असांजे जेको ज़हन में आहे उहा त ॿी शइ आहे थी सघे साईं चवंदो ज़ोर भरी थो वेहंदासीं बाबा हुनखे जेको आहे सेक्रेटरी कयो ही ज़रूरु ज़हन में ॻाल्हि मूंखे बि हुई पोइ जॾहिं सुबुह थियो हर को असां अञा सुम्हिया ई पिया त असां झट खां पोइ हुयो 2:30 बजे जेको आहे पोस्ट हली ऐं प्रेस कॉन्फ्रेंस हली जेको लाइव हिननि दोस्तनि ॿुधायो साईं बि बीठो आहे हाई साहब बि बीठो आहे पहिरियों ई हाई साहब ॿुधो त मूंखे इहा इलेक्शन कमीशन क़बूल ई कोन्हे मां हिन इलेक्शन कमीशन खे मञिया ई कोन थो XYZ जंहिंते साईं सिकंदर बि सेकेंड थो हुन ॻाल्हि खे त सभिनी दोस्तनि चयो दादा हीअ राति हीअ शइ करे वियो ऐं वरी हींअर इहा शइ आहे मुंहिंजो हाणे मूंखे सम्झ में आहे तव्हां सभिनि जे अॻियां इहा शइ हुई हाणे हुनखे जेको आहे क़बूल न आहे पर मूं दोस्तनि खे चयो त हाजी साहिब तहरीक जी मुखालफ़त कई आहे ऐं इलेक्शन कमीशन जी जेका हिमायत कई आहे त इलेक्शन कमीशन चूंडियो ऐं इलेक्शन करायो पर तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि त सुभाणे इहा ई चवंदो त इहा इलेक्शन कमीशन क़बूल न आहे वरी चवंदो त हाणे तहरीक न बराबरि हुनजो पंहिंजो मंतक आहे इहे सभु शयूं थियूं असां त जेको आहे हर को हलियो वियो मुख़्तलिफ़ पोइ इहे ॻाल्हियूं हलियूं साईं सिकंदर हिन रिपोर्ट ॿुधी चए दादा मूंखे हूअ ॾियणी कई हुअमि दादा उहा मूंखे न ॾिनमि झटि पल कल आई इहो ई सोचूं था त असां वरी मुंहिंजे ख़्याल में 5 तारीख़ ते नोटिफाई कयो इलेक्शन कमीशन 5 तारीख़ ते असां न अञा नोटिफिकेशन कढीसीं न इलेक्शन कमीशन चूंडीसीं झटि पल के साईं सिकंदर जी ॻाल्हि खे सेकण था कयूं त जे हुन सां कंहिं कमेंटमेंट कई आहे त ॾींहुं हिकिड़ो न गुज़रियो आहे माना छो त असां चई कंहिं हुयासीं 5 ॾींहं दोस्त मोकिलिया हुया वरी साईं जन जेके राति में को पुलिस सां कसम थियो वरी साईं सां राति जो मां सुतो सुबुह जो जेको आहे सो तक़रीबन कोई 6 बजे ऐं 6 वारो सुम्हियल तव्हां सम्झो त केॾी महिल थी सघे थो त ॾींहुं न गुज़रियो हिकिड़ो त हुन ते अनाउंस थी वई त असां क़बूल नथा कयूं वरी उहे साॻा माण्हू साईं पंहिंजो दोस्त साईं रफ़ीक जवार वटि बि विया असां हिननि दोस्तनि जी ॻाल्हि ॿोल मूंसां कयल ई अमाला जी कयल ई ॻाल्हि ॿोल पर मूंसां कोन बीठा तव्हां हुननि खे चओ साईं रफ़ीक खे जेको बि चवंदो आहे हुननि खे ख़बर आहे त छा चयो अथनि भला हुन खां पोइ इहे 5, 7, 8, 10 ॾींहं गुज़रिया किथे बि साईं अचे सिकंदर असां सां कोन वेठो किथे बि जेके डिस्कस न कयनि त तव्हां मूंसां फिरी विया आहियो तव्हां का ॻाल्हि करे विया आहियो हीअ शइ करे विया आहियो हुन नाला ॾिना असां भई इलेक्शन कमीशन जो पर उन खां अॻु में साईं हिकिड़ी ॻाल्हि साईं सिकंदर उहो तव्हां पाण में ॻाल्हाईंदो मूंखे ख़बर न आहे उन खां बाद में साईं जन विच में इलेक्शन कमीशन जो चूंड जो ऐलान करे छॾियो
ये असां इलेक्शन छो त इनकार पहिरें ॾींहुं करे छॾियो असां इहा क़बूल कोन्हे इलेक्शन कमीशन हुननि चूंडे छॾी त इहा इलेक्शन कमीशन असांखे जेको आहे क़बूल कोन्हे असां हीअ इलेक्शन कमीशन चूंडे छॾी बराबरि उन्हनि पंहिंजो कमु कयो असां पंहिंजो जेको कमु कयोसीं उहा असां पंहिंजी मर्कज़ी काबीने मीटिंग करे उन में असां जेको आहे नाला आया उन्हनि नालनि में साईं जे ॾिनल नाले खे असीं जेको आहे पंहिंजो इलेक्शन कमीशन खयोंसीं बाक़ी जेके ॿिया नाला हुआ इलेक्शन कमीशन अनाउंस थियो इलेक्शन कमीशन पंहिंजो कमु करे पई इन विच में साईं इन मुंहिंजे ख़्याल में मूंखे तारीख़ यादि आहिनि इन मीटिंग खां अॻु में या बाद में साईं पिटीशन दाख़िल करे छॾी साईं चयो त मूंखे ख़बर न आहे त इहा पिटीशन कंहिं दाख़िल कई आहे उहा पिटीशन दाख़िल साईं सिकंदर जतो जी सिविल कोर्ट में थियल साईं जी थियल ॿिए कंहिंजी कोन्हे हाजी शफ़ी मां किथे बि अॻु में पिटीशन दाख़िल न कई सवा उन सां किथे बि इख़्तिलाफ़ मुंहिंजो हुजे पर आउं इहा शइ ज़रूरु चऊं त हुन अॻु में किथे बि पिटीशन दाख़िल कोन कई पिटीशन दाख़िल थी वई इलेक्शन इहे थी विया असांजो प्रोसेस शुरू थी वियो इन विच में जेको साईं थियो त मूंसां राब्तो कयईं बिल्कुलु राब्तो साईं जो थियो अला तूं असां पाण विहूं 1 to 1 विहूं मां चवण लाइ तयारु आहियां किथे जिते चवंदे मां चवण लाइ तयारु मूंखे हार कोन्हे तुंहिंजो घर बि मुंहिंजो ई घर आयासीं मां अकेलो ई माण्हू आयुसि वेठासीं साईं बस गुलाम तो सभिनी शयुनि खे छॾियो थी सघे थो वीचारा माण्हू असांखे अञा तो पंहिंजा हुजे छो थो चुकी करे ठीकु आहे पाण जेको आहे चवंदासीं इन में तव्हां बि असां गॾु थियूं ई था माना साईं इंतज़ार बि हुजे अमां लाइ बि हुजे तूं बि हुजे जेको तुंहिंजो ॿियो माण्हू आहे उहो बि हुजे त ॿी बैठक कयूं असां हिते ठीकु आहे हीअ त तूं असां ई थी चए ॾे ठीकु आहे उहा ॿी बैठक रखीसीं उन ॿी बैठक ते बि साईं जी जॻह ते आयासीं सखर उते वेही कचहरी कईसीं कचहरी करे जेको कुझु बि उते तय थियो तय इहो ई थियो त हिकिड़ो माण्हू इलेक्शन कमीशन में साईं खे मूं इहा इन करे वर्किंग कमेटी साईं वर्किंग कमेटी ॻाल्हि ॿुधाई पर इहो किसो जेको साईं असां रखियो त इहो बाद में जेको आहे पंहिंजो उते वर्किंग कमेटी में हिकिड़ो माण्हू तय थियो पोइ साईं हाणे इन में मां उते उथण महिल बि चयो जॾहिं ॻाल्हाए थियासीं त ॿी बैठक रखंदासीं कोर्ट रखंदासीं त हिन चयोसीं भला मां दोस्तनि में मशवरो कयां ऐं ॿी कयां मां चयो मशवरो भली जंहिंसां बि कर पर शइ फाइनल कर पोइ भला जेकॾहिं हीअ हेॾी संगत आहे ज़ाहिर आहे मां बि दोस्तनि खे त चवां न दादा मूंखे दोस्त मां चयो जिते चवें जहिड़े तरीक़े सां चवें जीअं तव्हांजी इज़त थिए उहो असां कमु करणु चयो पोइ पने आख़िर जो ॻोठ रखंदासीं सभु दोस्त माण्हू पाण सिलेक्ट कयनि पीर मुज़फ़र हुजे साईं इंतज़ार हुजे साईं रफ़ीक जरवार हुजे साईं मोहम्मद शुटल भला हुजे या पाण जेके दोस्त ठीकु आहे त उहे ईंदा डेट तय थी उहो टाइम थियो साईं रफ़ीक खे हितां मूं जेको आहे आयुसि खणी वियुसि पोइ साईं जो मूंखे तव्हां तकलीफ़ छो था ॾियो तव्हां ठही वञो वरी एॾो ठहंदो सुबुह रही वेंदो मूंखे तव्हां उहो न कयो मूं चयो साईं तव्हां वॾा तव्हां हलो साईं खे वियासीं असां कुझु दोस्तनि सां पंहिंजनि सां ई मशवरा कयासीं बाबा हे क़िस्म जी आहे जेकॾहिं बोरान पटेल जो ख़तमु थो थिए का शइ हले थी बिस्मिल्लाह रहमान उन खां पोइ उते आयासीं पने आकिल में वेठासीं कचहरी थी इहो ई साईं हाल अहवाल कयो इन हाल अहवाल करण खां पोइ अचे मम्मी खाधी ते सभु शइ कयूंसीं नाला आया त ही नालो अचे बाबा नाला उहे ॾियूं घटि में घटि हरू भरू के मुतनाज़ न कर त जेका सुठे वे में मामिलो हल थी वञे इलेक्शन कमीशन में हिकिड़ी शइ ज़रूरु आहे त इलेक्शन कमीशन उहा हुजे जेका साफ़ सुथरी इलेक्शन कराए हिकिड़ी शइ जो लियंसी सभु दोस्त खे ॾेई सघूं था बाबा गैर ज़रूरी तौर ते कंहिं बि ज़िले सदर 4 नाला रुकाए छॾिया राय छॾिया लिस्ट में उहे एनी हाउ साईं सिकंदर भली तुंहिंजे ज़िले में हुजनि मुंहिंजे ज़िले में हुजनि डॉक्टर जवाहर जे तालके में हुजनि उहे नाला राईंदासीं उहे इलेक्शन ईंदा आणींदासीं पंहिंजो उहो वोट जो हक़ इस्तेमालु ज़रूरु कनि हुनखे राईंदासीं कंहिंखे पर गैर तरीक़े सां गैर आईनी तरीक़े सां हरू भरू कंहिंखे जेको आहे भली मुखालिफ़ हुजे हुनखे हेॾे बि कोन कंदासीं साईं बि इतफ़ाक़ कयो त मूंखे बि हरू भरू कंहिंसां जेको आहे कोन्हे ये सब शइ थी वियो केस आहे केस जेको आहे कढाईंदासीं हैदराबाद अची करे लिखी ईंदासीं बाक़ी जेका तव्हांजी मेंबरशिप ख़तमु थियल आहे उहा बहाल कंदासीं दोस्तनि खे कंहिं बि अहिड़े माण्हू इलेक्शन कमीशन कोन ॾींदासीं त जेके बाडी न हुजे खटियल न हुजनि हारे रखी ठीकु आहे
इन विच ते साईं जन जी इहा ज़िद हुई त सालिया पट जी इलेक्शन कमीशन असांखे ॾे। मां चयो साईं थिए या न थिए, पर सालिया पट में हिकिड़ो माण्हू बि तव्हां उहिदेदार कोन्हे, उहा आऊं कीअं ॾींदुसि तव्हांखे, या इलेक्शन कमीशन कीअं ॾींदी? ईअं न कयो त उथण सां अहिड़ो अमल कयूं जो सॼी सिंध में चवनि वाह जो जेको तव्हां इलेक्शन था कयो, ईअं न थियणु खपे। बाक़ी इख़लाक़ी सोशली मॉरली मदद तव्हां सां सियासी असांजी हूंदी त ज़ाहिर आहे यकीनन जेको आहे पंहिंजो ॿिए सां न हूंदी। तो ठीकु आहे, बाक़ी रहियो साल जेके जेके खणी था 4 मुंहिंजा हूंदा, 2 तुंहिंजा हूंदा, 3 तुंहिंजा हूंदा, 1 मुंहिंजो हूंदो, ऐं सभिनि खे गॾे तोसां गॾु विहारींदो सखर में, त भई साईं सिकंदर जेको हिसाब सां तव्हां ठहो। साईं चयो त पंहिंजो ज़िले ते डिवीज़न ते ऐं अची करे पोइ दोस्तनि खे, मतिलबु जहिड़े बि दोस्त जीअं बि तव्हां ठहनि, तव्हां जंहिंखे बि ख़ाली करे ॾींदव तव्हां हुन दोस्त गॾु हूंदा, उते मां त कोन बीहंदुमि अची न डिवीज़न ते न ज़िले ते। इहो असां दोस्तनि खे तव्हां सां विहारींदासीं। इहे सभु शयूं थियूं। उन खां बाद में जॾहिं सभु शइ थी वियूं, अचानक मुंहिंजे घर ते तबीयत ठीकु न थी पई, मुंहिंजे पंहिंजे फैमिली में मिसेस जी। मां इमरजेंसी में हलियो वयुमि कराची। हालांकि 2-4 ॾींहंनि जे अंदरि अमाला खनि वेठो असांजो टाइम हुयो त साईं सिकंदर वड़िया पोइ उन्हनि ॾींहंनि वरी साईं जो को दावत जो प्रोग्राम हुयो या कुझु बि हुयो, साईं जो साईं मुंहिंजी का ख़ैरात आहे, इहे 2-3 ॾींहं मूंखे छॾियो त हा हुनखे साईं अमाला जो चवणु, मां साईं खे चयो, साईं चवंदा बिल्कुलु सुभाणे जी ॾींदासीं, पर मां चाहियां थो साईं गुलाम रसूल मुंहिंजे मलकई सदर आहे, उते दरबार ते कोरट ते जेको अनाउंस कंदा हुआ असां केसर वठंदा हुआ हिकिड़ी सिंध जे अंदरि नमाज़ थींदी, साईं अचे गुलाम रसूल। ठीकु आहे, मूंखे बदली लॻंदा। मां जेसीं ताईं 13-14 ॾींहं जीअं मोटियो वापसि, तीअं मूं साईं खे राब्तो कयो, साईं मां हलो, चई हाणे मुंहिंजी जेको आहे ख़राबु साईं भाॼीअ जी